पीटीआई जो इस्लामाबाद ॾांहुं ऐलान लॉन्ग मार्च लाहौर जे लिबर्टी चौक खां रवानो। इमरान खान ऐं ॿिया अॻवान बि कंटेनर ते मौजूद। लिबर्टी चौक ते मार्च खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त असांजो मार्च ज़ाती मुफ़ादनि लाइ न पर क़ौम जी हक़ीक़ी आज़ादी ऐं शफ़ाफ़ इलेक्शन लाइ आहे। एहतजाज लाइ सुप्रीम कोर्ट जेका हद मुक़ररु कई आहे उन ताईं महदूद रहंदासीं, पोइ ते हटण वारा न आहियूं, न ई कंहिंखां डिॼण वारा आहियूं, मंज़िल ते ज़रूर पहुचंदासीं। हुकूमत पारां इस्लामाबाद ते चढ़ाई करण जे इरादे सां ईंदड़नि खे ताक़त सां रोकण जो ऐलान। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त इमरान खान जो लॉन्ग मार्च पुरअमन हूंदो त खेनि एहतजाज जी इजाज़त ॾिनी वेंदी। चढ़ाई जी नियत सां इस्लामाबाद ईंदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। फौजी क़यादत जी प्रेस कॉन्फ्रेंस सां फ्रॉड जो बयान रद्द थी वियो। फौज समेत को बि इदारो इल्ज़ामनि ऐं तनक़ीद ते पंहिंजो मौक़िफ़ पेश करे सघे थो। असां कंहिंखे फतह करण न वञी रहिया आहियूं। राणा सनाउल्लाह जी धमकियुनि खां केर बि नथो डिॼी सघे। बहरान मां निकिरण जो वाहिद रस्तो नई इलेक्शन आहे। पीटीआई अॻवान असद उमर जी प्रेस कॉन्फ्रेंस। फवाद चौधरी चयो आहे त पार्टी इमरान खान सां गॾु बीठल आहे। इस्तीफ़ाऊं पीटीआई न पर नून लीग मां ईंदियूं। सिंध हुकूमत इस्लामाबाद ते हमले खे नाकाम बणाइण लाइ वफ़ाक़ जो भरपूर साथ ॾींदी। इमरान खान पाकिस्तान जो करप्ट तरीन शख़्स आहे। इनकलाब जूं ॻाल्हियूं करे अवाम खे गुमराह करे रहियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त 5 महीननि दौरान इमरान खान इस्लामाबाद ते ॿीहर चढ़ाई करण वञी रहियो आहे। इमरान इक़्तिदार जी कुर्सी ताईं पहुचण लाइ लाशनि तां बि गुज़रण खां पासो न कंदो। ही हक़ीक़ी आज़ादी मार्च न पर पाकिस्तान खे कमज़ोर करण जी साज़िश आहे। इस्लामाबाद इंतजामिया पीटीआई खे फौरी तौर जलसे जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। कमिश्नर इस्लामाबाद जी सदारत हेठि इजलास पीटीआई अॻवान बाबर एवान ऐं अली नवाज़ एवान बि शरीक थिया। इंतजामिया पीटीआई अॻवाननि खे ख़त में वधीक वज़ाहत घुरी वरिती। इंतजामिया ॼाणायो त पीटीआई माज़ी में कयल भञकड़ियुनि जी वज़ाहत ॾे 25 मई ते एनओसी ॾिनी वई पर उन जी बि भञकड़ी कई वई। पीटीआई लिखत में इंतजामिया खे मुतमिन करे पोइ जलसे जी इजाज़त ॾिनी वेंदी। पीटीआई फॉरेन फंडिंग केस में अहम भराई। एफआई पीटीआई अॻवान सैफुल्लाह न्याज़ी, आरिफ नकवी, आमिर महमूद, तारिक रहीम, हामिद ज़मान ऐं मंज़ूर अहमद जा गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया। ज़रियनि मूजिब गिरफ़्तारी वारंट्स फॉरेन फंडिंग केस जे हवाले सां जारी कया विया आहिनि। अमरीका सां लाॻापा ख़राब करण जी असांखे कहिड़ी ज़रूरत हुई। अमरीका सां लाॻापनि खे ॿीहर ठीकु करण जी कोशिश करे रहिया आहियूं। इस्लामाबाद में पुलिस जी पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सऊदी जे दौरे दौरान वली अहद अॻूणी हुकूमत पारां सऊदी जी मदद बावजूदि मनसूबा शुरू न करण जी शिकायत कई, जंहिं ते वली अहद खां माफ़ी वठणी पई। वसीलनि बावजूदि 75 सालनि खां हिक दायरे में घुमी रहिया आहियूं। पीटीआई खे पंजाब में झटको। पंजाब असेंबली जे मेंबर खुरम लगारी पारां पार्टी छॾण जो ऐलान। खुरम लगारी चयो आहे त नौजवाननि सां धोखो कयो पियो वञे। इमरान नौजवाननि खे ग़लत मक़सद लाइ इस्तेमाल करे रहियो आहे। पीटीआई जा ॿिया 5 मेंबर बि पार्टी छॾण लाइ तयार आहिनि। सियासतदाननि खे पंहिंजी वेढ़ पाण वेढ़ण ॾियो। इदारा कंहिंजो हथियार न बणजनि। हिकु अचे थो केस दाख़िल करे थो, ॿियो अचे थो त केस ख़तम करे छॾे थो। लाहौर हाई कोर्ट जी रावलपिंडी बेंच जा राणा सनाउल्लाह जी दरख़्वास्त ते रिमार्क्स। अदालत एंटी करप्शन पंजाब जी वज़ाहत बाबति दरख़्वास्त उकलाए छॾी। अदालत डीजी एंटी करप्शन पंजाब खे मुखातिब थींदे चयो त अव्हां ग़लति बयानी करे अदालत खां राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट्स वरिता। हाणे ॾिसंदासीं त अव्हां डिजी रही सघो था या न। सहाफ़ी अरशद शरीफ़ जे क़त्ल जी जाच लाइ पाकिस्तान जी 2 रुकनी जाच टीम कीनिया रवानी। जाच टीम जो सरबराह अतर वहीद इस्लामाबाद ऐं उमर शाहिद हामिद कराची मां क़तर लाइ रवानो।
जांच टीम जा 2 मेंबर दोहा खां केनिया रवाना थींदा। जांच टीम अरशद शरीफ जे क़त्ल वारे हंध जो दौरो करण सां गॾु शाहिदियूं बि गॾु कंदी। सखर वेझो बागड़जी जे कचे में जतोई बिरादरी जी 2 धुरनि में पुराणे तकरार तां फायरिंग, 4 ॼणा क़त्ल। कश्मीर जतोई ऐं वज़ीर जतोई जी धुरनि में ज़मीनी तकरार तां झेड़े में वज़ीर जतोई जे 2 पुटनि समेत 4 ॼणा मारिजी विया। 2 भाइरनि नादर, सालिह ऐं चंदन ऐं सरदार जतोई जा लाश अस्पताल मुंतकिल। धुरनि में शिकताण वधी वई। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ऐं ॿोॾ बाद पकड़ियल बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो। ॿोॾ सटियल इलाइक़नि में अॼु वधीक 7 ॼणा फौत। ठुल में मलेरिया वॻे 3 ॿार फौत। मेहड़ भरिसां औरत कस्बानू बिरोही मलेरिया वॻे फौत। फरीदाबाद भरिसां एपी बचाव बंद ते वेठल औरत मलेरिया वॻे हयाती विञाए वेठी। कंबर ऐं मलीर टेंट सिटी में बि 2 ॼणा फौत थी विया। कराची जे मच्छर कॉलोनी में शहरनि पारां फौरू ॼाण लाइ पत्थर हणी मारियल 2 ॼणा टेलीकॉम कंपनी जा मुलाज़िम निकिता। SSP क्यामाड़ी चयो आहे त शहरनि पारां अगवाकार ॼाणाए मारियल अहमद जावेद ऐं सद टेलीकॉम कंपनी जा मुलाज़िम हुआ, जेके मोबाइल टावर जा सिग्नल चेक करण आया हुआ। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कराची जी मक़ामी अदालत में क्लिप्टन में ॿोॾ मुतासिर बाड़ी सां ज़्यादती वारे केस जी ॿुधणी। बारड़ी जो बयान रिकॉर्ड। बारड़ी बयान में चयो त जवाबदार राशन ॾियण बहाने गाॾी में वठी विया। अणॼातल जाइ ते 2 जवाबदारनि ज़्यादती जो निशानो बणायो। वापसी में शॉपिंग मॉल वेझो छॾियो वियो। बारड़ी 2 जवाबदारनि जी सुञाणप बि करे वरिती। तहरीक इंसाफ जी MPA दुआ भुट्टो सिंध असेंबली में मुखालिफ़ दुर अॻवान। हलीम आदिल शेख खां खुलह लाइ अदालत पहुची वई। दुआ भुट्टो पारां मलीर जी फैमिली कोर्ट में खुलह लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई वई। हलीम आदिल शेख दुआ भुट्टो सां 2018 ईस्वी में शादी कई हुई। हलीम आदिल शेख दुआ भुट्टो सां ॿी शादी कई हुई। ॿिन्ही खे पुट जो औलाद बि आहे। SSP घोटकी पारां धाड़ेलनि सां राब्तनि बाद नौकरी तां बरतरफ़ कयल SHO अब्बास संदराणी खे DIG पारां बहाल करण जो IG सिंध नोटिस वरितो। IG गुलाम नबी मेमण SHO अब्बास संदराणी खे ॿीहर नौकरी मां निकाली ॾेई छॾी। SSP घोटकी SHO अब्बास संदराणी खे बरतरफ़ कयो हो। गंबट वेझो मामूली ॻाल्हि तां उॼण बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो। फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो, 1 ज़ख़्मी। मक़तूल भाॻियल उॼण जो मढ़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। बख्शापुर वेझो जखराणी बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो। फायरिंग में साहब जखराणी मारिजी वियो। कश्मोर वेझो औरत जो सारिन जे फसल मां तशदुद थियल लाश हथ। कोटड़ी में वधंदड़ बदआमनी ॿोॾ मुतासिरनि जी वार न थियण ख़िलाफ़ SUP जो धरणो। एहतिजाज कंदड़नि चयो त जामशोरे ज़िले जे ॿोॾ मुतासिरनि जी का बि मदद नाहे कई वई। मुतासिर दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। ज़िले में बदआमनी सबबि अवाम परेशान आहे। दुनिया जे अमीर तरीन शख्स एलन मस्क सोशल मीडिया वेबसाइट ट्विटर जो कंट्रोल संभाले वरितो। डील मुकमल थियण खां पोइ एलन मस्क ट्विटर जो कंट्रोल हासिल कयो। एलन मस्क ट्विटर जे टॉप एग्जीक्यूटिव्स खे बि उहिदे तां हटाए छॾियो। एलन मस्क चयो आहे त हाणे ट्विटर आज़ाद आहे। T20 वर्ल्ड कप में अॼु रिथियल बी मैच बरसात सबबि मुलतवी। अफगानिस्तान ऐं आयरलैंड खां पोइ ऑस्ट्रेलिया ऐं इंग्लैंड विच में रिथियल मैच बि बरसात सबबि न थी सघी।